मोहम्मदपुर वेझो वाटर कोर्स में बुॾी फौथियल नींगर जे बासरनि जे ॾाढ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। 4 ॾींहं अॻु ॻोठ हवेली सियाल में 3 वरनि जो मासूम शौकीन अली सियाल मुबैना तौर घर अॻियां वहंदड़ वाटर कोर्स में बुॾी फौत थियण ते वारसनि इंसाफ़ लाइ एहतजाज कयो। उन मौक़े ते वारसनि ऐं ॻोठाणनि सजण सियाल, मिसमात राबिया ख़ातून, मेहर सियाल ऐं बशीर अहमद सियाल मीडिया आॾो एहतजाज कंदे चयो त वाटर कोर्स ॻोठ जे ॿाहिरां वहंदो हो, पर इंतज़ामिया ज़बरदस्ती उन जो रुख़ तब्दील करे आबादी जे विच मां करे छॾियो आहे, जंहिं करे असांजो मासूम नींगर वाटर कोर्स में बुॾी फौत थी वियो आहे। हुननि वधीक चयो त वाटर कोर्स कचो हुजण करे पाणी घरनि में दाख़िल थी रहियो आहे ऐं घरनि अॻियां पाणी वहण सबबि हादसनि जो ख़तरो वधी वियो आहे, जंहिं जे नतीजे में ॾखो ईंदड़ वाक़ियो पेश आयो। मुज़ाहिरीन जो चवणो त जेसीं मासूम ॿार जे मौत जो इंसाफ़ न थींदो तेसीं पाणी खोलण न ॾींदासीं। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी वाटर कोर्स बंदि या ॻोठ जे ॿाहिरां मुंतक़ी कयो वञे त जीअं मुस्तक़बिल में अहिड़ा हादसा न थियनि।